अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल पंहिंजनि जो गदार कॾहिं ऐं कहिड़े टाइम अपलोड कयो वेंदो, तव्हांखे सभई ॻाल्हियूं अॼु इन नंढड़ी वीडियो में ॾींदासीं। उन खां पहिरियां असांजी हिकु नंढी गुज़ारिश आहे, अगरि असांजे यूट्यूब चैनल ते न त महिरबानी करे असांजे यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा। तो इंशाल्लाह पंहिंजनि जी गदार जी रिकॉर्डिंग शुरू थी चुकी आहे। इंशाल्लाह हू हाणे जल्द खां जल्द अपलोड कयो वेंदो ऐं इन में काफ़ी पुराणा अदाकार ऐं काफ़ी मज़ो ॾींदा। तो उन में ज़हर ज़िंदगी जा अदाकार अथव, मसाला VIP अदाकार, ऐं तो उन में आज़म मेगल जो अहम किरदारु अथव, ऐं उन में उम्मीद अली शेख बि अथव, ऐं इंशाल्लाह उन में सही निसार बि आयो आहे मुंहिंजे सम्झ में। तो ज़हर ज़िंदगी जो जेको डायरेक्टर हो उहो डायरेक्टर साॻियो ई इन जो डायरेक्टर अथव। फरहंद मलिक उर्फ़ खजू उहो साॻियो डायरेक्टर इन जो अथव। तो उहो डायरेक्टर इंशाल्लाह ज़हर ज़िंदगी में भलो किरदारु खईं ऐं इन में भलो किरदारु ॾींदो ड्रामे में। इंशाल्लाह तव्हांखे ॾिसण वटां भलो मिलंदो ऐं तव्हांखे जल्द खां जल्द इहो ड्रामो मिलंदो। तव्हां इंतज़ारु कंदा इन ड्रामे जो। इंशाल्लाह जल्द खां जल्द अपलोड कयो वेंदो। असांजो हीअ कहाणी जेको तव्हांजे